अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सिंधियाना मौसम में आहियां अवां जो पंहिंजो सीनियर सहाफ़ी ऐं मौसम बाबति तज़िया निगार ग़ुलाम हुसैन ख़ासमी जो सलाम क़बूल कंदा। सिंध में 17 मार्च खां 20 मार्च ताईं गजगोड़ खेवण ऐं तेज़ हवाउनि सां बरसाति जा इम्कान मौजूदु आहिनि। पाकिस्तान जे सूबे बलूचिस्तान में 16 मार्च खां गजगोड़ ऐं खेवण सां गॾु बरसाति वारा ककर दाख़िल थी वेंदा, जंहिं दौरान सूबे बलूचिस्तान जे अक्सरियती इलाइक़नि में बरसाति जा इम्कान जेके आहिनि सो मौजूदु आहिनि। सूबे ख़ैबर पख्तूनख्वा जे अक्सरियती इलाइक़नि में मींहुं पवण जा इम्कान आहिनि, जॾहिं त सूबे पंजाब जे बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ ऐं खेवण सां बरसाति जो इम्कान आहे। पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हिन वक़्तु बि किन हंधनि ते बरसाति जा सिलसिला जारी आहिनि। सूबे सिंध में बि गजगोड़ ऐं खेवण सां गॾु 17 मार्च खां 20 मार्च ताईं बरसाति जा इम्कान जेके आहिनि सो मौजूदु आहिनि। जेकमाबाद, कंबर, शदादकोट, सखर, लाड़काणू, शिकारपुर, कशमोर, कंदकोट, घोटकी, दादू, नौशरो फिरोज़, नवाबशाह, कराची, सिजावल, पदीन, हैदराबाद, जामचोरो, मटियारी, सांगड़, खैरपुर, मीरस, थरपारकर ज़िलनि में गजगोड़ खेवण ऐं तेज़ हवाउनि सां बरसाति जा इम्कान जेके आहिनि सो मौजूदु आहिनि। मौसम बाबति जेके मॉडल्स आहिनि उहे अॻकथी करे रहिया आहिनि त ओलह जे बरसाति वारे सिस्टम मां सिंध जे खीरथर जबल, काछो, जोही, दरगाह गाजी शाह जा जबल वारे इलाइक़नि समेत टंडरो, रहीम, मेहड़, खैरपुर नाथन शाह, भानसेदाबाद, भगोटोड़ो जबल, सेवण शरीफ, आमरी, सन, माजंद, मोरो, दौलतपुर, काज़ी अहमद, बचलपुर, सकरंड, नूरियाबाद, खीरसर जबल, थाणू बुला खान समेत सिंध जे ओलह, उत्तर, विच ऐं ॾखण वारे इलाइक़नि में ककर सफ़र कंदा। किथे किथे गजगोड़ खेवण ऐं तेज़ हवाउनि सां बरसाति जो इम्कान आहे। किन हंधनि ते गड़े सां बि मींहुं वसण जा इम्कान आहिनि। हैदराबाद, टंडोजाम समेत सिंध जे काफ़ी इलाइक़नि में गजगोड़ खेवण ऐं तेज़ हवाउनि सां बरसाति जा इम्कान मौजूदु आहिनि। शहरनि तोड़े बहिराईअ जे माण्हुनि खे गुज़ारिश आहे त बरसाति दौरान एहतियात कनि ऐं उहे महफ़ूज़ हंधनि ते रहनि, थंभनि जे वेझो या वणनि जे वेझो वञण खां पासो कनि। ऐं हिन बरसाति दौरान किन हंधनि ते ॻड़नि जो बि इम्कान आहे, काफ़ी हंधनि ते विझ बि किरी सघे थी, त उन करे एहतियात जी ज़रूरत आहे। ग़ुलाम हुसैन ख़ासि करे खे सिंधियाना मौसम जे इन ताज़ा तरीन सूरत हाल मां इजाज़त ॾींदा। वधीक मौसम जे बारे में अपडेट जो सिलसिलो अवां ताईं पहुचाईंदा रहंदासीं। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो सिंधियाना न्यूज़ डिजिटल मीडिया।